रुगी सुभान अल्लाह भले दिल में जो पर मूंखे कुछ जवाब आऊं तव्हांखे ॻाल्हि हराईंदुसि इंशाअल्लाह ताला। जॾहिं को ज़मींदार कंहिं हारिन मां कंहिं हिकिड़े हारीअ ते वधीक राज़ी थींदो आहे त उहो ज़मींदार छा कंदो आहे तव्हांखे ख़बर न आहे। आऊं थो ॿुधायां उन हारीअ खे चूंडे चूंडे सुठी ज़मीन ॾींदो आहे हार पे जे लाइ। ईअं थींदो आहे ज़मींदार राज़ी थींदो आहे हारीअ ते त चूंडे चूंडे सुठी ज़मीन छो ॾींदो आहे त हिन मां आमदनी सुठी थींदी। हे मुंहिंजो दादलो हारी आहे, हे बि ख़ुशि हूंदो, हिन जा बच्चा बि ख़ुशि हूंदा। ईअं थींदो आहे। भला जॾहिं न को ठेकेदार मज़दूरनि ते मां कंहिं हिकिड़े मज़दूर ते राज़ी थींदो आहे इहो त ख़ुदा खे वञो ॿुधायो त पोइ मज़दूर ठेकेदार छा कंदो आहे तव्हां न ॿुधाईंदो। अॼु सभु कुझु मूंखे ॿुधाइणो आहे, ठीकु आहे मां थो ॿुधायां त पोइ उहो ठेकेदार ईअं कंदो आहे उन मज़दूरनि मां जंहिं न मज़दूर ते घणो राज़ी थींदो आहे उनखे उस जो न पर छांव जो कमु ॿुधाईंदो आहे। भला हा या न कयो, ॻाल्हि सम्झ में अचे थी। ज़मींदार राज़ी थिए त छा ॾे सुठी ज़मीन उनजे हथ में इहा, ठेकेदार राज़ी थिए त छांव जो कमु ॾे उनजे हथ में इहो। ज़रा सोचो जॾहिं मुंहिंजो सुहिणो रब्बे ज़ुल जलाल राज़ी थींदो आहे त उहो छा ॾींदो आहे। जंहिंजे हथ में जेका ताक़त आहे न मुंहिंजो अल्लाह त ख़ालिक़े काइनात आहे। अल्लाह जे दरबार में ज़मीन वटि वॾेरे वटि सुठे में सुठी हुई ज़मीन, ठेकेदार वटि सुठे में सुठी हुई छांव। अचो त अल्लाह जे दरबार में हलो, मुंहिंजे रब वटि काइनात जे ख़ालिक़ वटि सुठी शइ कहिड़ी आहे। अल्लाह जे ज़ात फरमायो जंहिं बाने जे मथां मां राज़ी थी पवंदो आहियां उन बाने खे पंहिंजे महबूब जे दुरूद वारी ऐं पंहिंजे ज़िक्र वारी महफ़िल नसीब कंदो। अॼु तव्हां असांजे मथां अल्लाह राज़ी आहे, अॼु तव्हां असांजे मथां अल्लाह राज़ी आहे। ऐं तव्हां खां थो पुछां दोस्त ॿुधायो त सही, तव्हां जॾहिं पंहिंजी का महफ़िल कंदा हो या पंहिंजो को काज कंदा हो त उन पंहिंजे दावत में कंहिंखे घुराईंदा हो जंहिंखे तव्हां चाहींदा हो न। त अॼु तव्हांजो हिते आया हो हे काज कंहिंजो आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आमद जो आहे। यादि रखो दुनिया में जॾहिं कंहिंजो तोहर थींदो आहे, शादी थींदी आहे या को प्रोग्राम थींदो आहे, कार्ड लिखबा आहिनि कोन लिखबा आहिनि, जल्दी हा या न कंदा वञो त मां अॻिते हलां। तव्हांखे तयारु करे ईअं थोरी आहे त कुंभ दाड़ू वारनि खे उथंदे ई तकरीर ॿुधाईंदुसि, ईअं न। हारी पहिरीं ज़मीन ठाहींदो, पोइ जे ज़मीन ठही वई त ॿिजड़ो उछलाइबो, जेकॾहिं न त अस्सलाम वालेकुम चई फ़क़ीरी आली मदद जे हलियो वेंदो। मुंहिंजा दोस्तो इन करे आउं ज़मीन ठाहींदुसि। आउं तव्हां खां थो पुछां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मूंखे थोरो थोरो जवाब ॾींदा हलो, थोरो थोरो जवाब ॾींदा हलो। छा चयुमि तव्हांखे जी न, इन खां अॻु में छा चयुमि काई ख़बर कान्हे। मोली साहब ने तूं ई खणी ॿुधाईनि, चयोसि हिननि सां गॾिजी मुंहिंजो बि ज़हन अॼु पूरो थी वियो आहे, सभई हिकु जहिड़ा थी विया हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां अर्ज़ु पे कयो त दुनिया जे अंदरि जॾहिं का शादी मुरादी थींदी आहे त कार्ड छपराईंदा हो, छपराईंदा हो, पोइ उन्हनि ते छा लिखंदा हो मथां नाला लिखंदा हो, कंहिंजा नाला जन खे घुराइणो हूंदो आहे। लिस्ट पहिरीं ठहंदी आहे, कार्ड पोइ लिखबा आहिनि। जॾहिं न लिस्ट ठही फाइनल थींदी आहे त कंहिंखे ॾेखारबी आहे जो जेको काज जो धणी हूंदो आहे, जेको काज जो धणी हूंदो आहे उहो लिस्ट ॾिसंदो, ॾिसी 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 चवंदो न हिन सां मुंहिंजो ठाह न आहे, हिनखे कढीसि। ही इन ॾे ॿ कार्ड ॿिया बि मोकिलण जो पुटरूप आहे, ॾोहटरूप आहे, इन ॾे ॿ कार्ड ॿिया मोकिल। यानी जेको मालिक हूंदो आहे कटराइण जो पावर बि उन वटि हूंदो आहे ऐं कंहिंजे लिखाइण जो पावर बि उन मालिक वटि हूंदो आहे। हाणे आउं तव्हां खां थो पुछां, शादी आहे, छा नालो हमरा जो चने फ़क़ीर जो, मोहम्मद मूसा जे पुट जी, त कार्डनि में डहराइण ऐं रखराइण बि उन जो पावर आहे। अॼु चओ विलादत मीलाद आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो, ॿुधा त मुंहिंजे महबूब जे मीलाद जो अॼु दावत जो पावर कंहिं वटि आहे, चओ रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात वटि आहे।
दुनिया जा कार्ड फर्श ते लिखबा हन मुझो मुस्तफा अरशन खां आयो आ तो उन जा कार्ड भी अरशन ते लिखिया हन तू पाण ही न आयो हई तो जो कार्ड में यार नालो लिखियो आ तने मुस्तफा जे मीलाद में अची गन सुभान अल्लाह वो जे कोन के घुराइंदो आ दे खबर उनके इज्जत दींदो आ या कोन दींदो आ जवाब त दे यार जेको के घुराइंदो आ वो उनके इज्जत दींदो आ छो उन जे तने जो मामलो आ तने ते केर बींदो उनके इज्जत दींदो पर जेके दावत दई घुराइबो उनके कदे भी खाली कोन छडबो त अज तू दावत ते आई होई रब्बे जुल जलाल जे दावत ते अज काज आहे अम्मा आमिना जे लाल मदीने जे ताजदार जो ले खबर अज इन महबूब जे इन काज मां को खाली मोटी सके तो जो कोई नथो मोटी सके कोई नथो मोटी सके जो तो अल्लाह जा बानड़ो अल्लाह जे ज़ात बा बरकात पंजा सोना नबी अगे भी दुनिया ते मोकलिया ए पहरो नबी ना है जो अचण में दुनिया जे तख्ते ते आखिरी नबिया मुझे मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जो आखिरी नबी बन जी दुनिया ते आयो आ गौर कयो मुझा कुंभ दाड़ू वाला मुझा प्यारा मुसलमान भाईरो जने हजरत मूसा कलीमुल्लाह दुनिया ते अची रहियो आ मां तव्हां खां तो पुछां त उन फिरऔन अल्लाह जे नबी जो रस्तो रोकण जे लाइ मायरुनि जे बचड़नि खे ज़बह कंदो वयो कोहंदो वयो जवाब ॾियो घणा बचड़ा कोहंदो वयो चो 70,000 बचड़ा कोही छॾे घणा कुठई 70,000 मां तव्हां खां तो पुछां उन्हनि जो ॾोह कहिड़ो हो जवाब दियो अचनो हजरत मूसा कलीमुल्लाह के बादशाही फिरौन जी पई वने कुसन पिया अमड़न जा बचड़ा उनन अमड़न जो ॾोह कहिड़ो हुयो मुंहिंजा दोस्त अजीज उन जे बचड़न जो ॾोह कहिड़ो हुयो अञा वधी करे तोखे चवां त उन बचड़न खे बचाइण वारो केर हो अल्लाह जवाब दियो केर हो उनन जे ज़बह थियण जी मंजूरी ॾियण वारो केर हो जवाब दियो दोस्तो केर हो जो मौत भी अल्लाह जे अख्तियार में आ जिंदगी भी रब्बे जुल जलाल जे अख्तियार में आ वो अचो त मिड़ई गॾिजी कुंभ दाड़ू वारा अल्लाह जे दरबार में हलो मौला है राज कहिड़ो आ नबी तुझो अची रहियो आ तुझी नबी जी आमद ते उहो भी कलीमुल्लाह 70,000 बचड़ा कोहराए रहियो आ मौला राज कहिड़ो आ अल्लाह फरमाए तो दुनिया के ॾसण तो चाहियां दुनिया वारो याद रख जाओ जॾहिं कलीमुल्लाह दुनिया ते ईंदो आ त 70,000 अमड़न जूं झोलियूं खाली थी वेंदियूं आहिनि पर जॾहिं मां रब जो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो आ त मां अल्लाह 70 लख औरतुनि जूं झोलियूं आबाद करे छॾींदो आहियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक जागो था अन्या समझाया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम केर जो हजरत इब्राहिम नालो वठो सवाब थींदो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी आ रुगी अल्लाह जो नबी न है मुझे महबूब जे मिलाद जो दुआऊं घुरण वारो नबी आ मुझे करीम मुस्तफा जा दीवानो मक्के जे सरजमीन ते रहण वारो आ सुनो इब्राहिम खलीलुल्लाह मक्को अल्लाह करे शल तवा सभई मक्के जा वनी दीदार करे चो आमीन चो काबतुल्लाह जो रब तवा के तवाफ नसीब फरमाए उन मक्के जे गलन में घुमण वारो आ जबलन ते हलण वारो आ किथे बजरी ते हलण वारो आ न बजरी ते पैर ज़ाहिर न जबल ते पैर ज़ाहिर न पत्थर ते पैर ज़ाहिर काबो ठाहे तैयार कए रब चयो ऐ मुझा खलील जी मुझा करीम रब मजदूर के मजदूरी ॾियण मां अल्लाह जे कुदरत में शामिल आ मजदूरी कई थी मुझो काबो तैयार कयो थई घुर छा खपई उन पत्थर ते जंहिंते बीही करे काबो तैयार कई उन पत्थर ते बीही करे चवे थो मौला तू छा थो दी अल्लाह फरमा इन्नी जाइलुका लिन
नास इमामा तोखे कायनात जे इंसानन जी इमामत थो ॾियां मौला पाण ई ॾिनई रब चयो हा मौला मुंहिंजो हिकिड़ो अंगल क़बूल कर हे इमामत त मूंखे क़बूल आहे पर मुंहिंजो अंगल रब चयो कहिड़ो अंगल थो करी ओ मुंहिंजा मौला जंहिंजे करे कायनात बनाई थई इमामत बनाई थई उहो मिठड़ो महबूब मां इब्राहिम जे आलम पैदा फरमाइजा कयामत जो ॾींहुं हुजे कयामत जो ॾींहुं हुजे आदम सफ़ीउल्लाह सदाए नूह नजीउल्लाह सदाए मूसा कलीमुल्लाह सदाईंदो ईसा रूहुल्लाह सदाईंदो दुनिया मूंखे खलीलुल्लाह चवंदी पर मूंखे खलीलुल्लाह हुजण ते नाज़ न हुजे मूंखे नाज़ हुजे त पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ॾाॾे हुजण ते नाज़ हुजे जागो था अल्लाह जे ज़ात दुआ कबूल कई अल्लाह जे ज़ात दुआ कबूल कई जंहिं पत्थर ते बीही इब्राहिम सुहिणे दुआ घुरी रब जो ऐ मुंहिंजा सुहिणा इब्राहिम मुंहिंजे महबूब जे आमद जी मुंहिंजे महबूब जे मीलाद जी दुआ घुरी अथई क़यामत अचे वेंदी इन पत्थर तां इन पेर जो निशान ख़त्म थियणु कोन ॾींदी कयामत अची वेंदी मक्को साॻियो आहे मक्के जो इलाइक़ो साॻियो जबल झंगल साॻिया किथे बि कोई माण्हू दुनिया जो हज़रत इब्राहिम जो पेर ॿुधाए किथे बि ज़ाहिर न आहे लेकिन ॾिसो त सही अल्लाह जी बेनियाज़ी मक्के पाक जी हुकूमत में केर वेठा आहिनि जेके मीलाद खे सुञाणनि ई कोन था जिन खे मीलाद जी ख़बर त न आहे पर मुखालिफ़त करणु अचे थी अल्लाह दुनिया खे ॿुधायो दुनिया वारो तव्हांखे महबूब पंहिंजे जी हिफ़ाज़त करणु ईंदी आहे मूंखे पंहिंजे महबूब जे मूंखे पंहिंजे महबूब जी त हिफ़ाज़त करणु ईंदी आहे पर मुंहिंजे महबूब जे लाइ जंहिं दुआ घुरी आहे जंहिं पत्थर ते बि घुरी आहे उन पत्थर ते उन कदम जी हिफ़ाज़त करणु बि ईंदी आहे अल्लाह जी ज़ात फरम दुनिया वारो ॾिसजो मां अल्लाह जी ज़ात जेके मुंहिंजे महबूब जे मीलाद जो इनकार पिया कनि इन कदम जो कीअं थो इन्हनि खां अदब करायां इन कदम जी कीअं थो हिफ़ाज़त करायां मुहाफ़िज़ लॻा बीठा हूंदा काए में बंदि कयो बीठा हूंदा त इन कदम खे कुझु न थिए अल्लाह जे ज़ात फरमायो सोची छो नथो दीवाना तुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ दुआ घुरण वारे जे कदम खे नथो मेटण दे ॿुधा उहो पंहिंजे महबूब जे मीलाद खे कीअं रुकजण ॾींदो जागो था मुंहिंजे महबूब जा सच्चा ॿुधो मौजिज़ा मुंहिंजे महबूब जा सच्चा ॿुधो मौजिज़ा जीअं महबूब पियो चवे ख़ुदा करे जागो था त मूंखे चवरायो दारू वारा चवरायो मुंहिंजे महबूब जा सच्चा ॿुधो मौजिज़ा मुंहिंजे महबूब जा सच्चा ॿुधो मौजिज़ा जीअं महबूब पियो चवे ख़ुदा करे मुंहिंजे महबूब जा सच्चा ॿुधो मौजिज़ा चंड खे चीरे आका ॾेखारियो पाणीअ मां कीअं पत्थरनि खे तारियो चंड खे चीरे आका ॾेखारियो पाणीअ मां कीअं पत्थरनि खे तारियो इशारो जे करे इशारो जे करे इशारो जे करे लथल सिज पियो वरे इशारो जे करे लथल सिज पियो वरे अली सुहिणो पढ़े पियो कज़ा अदा
जे करे लथल सिज पियो बने इशारो जे करे लथल सिज पियो बने अली सुहणो पढ़े पियो कज़ा अदा मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा है मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा जिया महबूब पियो चवे खुदा करे मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा शाफी महशर मुझो साईं वाली कौसर थई मुझो साईं शाफी महशर मुझो साईं वाली कौसर मुझो साईं नबी नूरुल हुदा ओ दीवानो जो नबी नूरुल हुदा दिनो आहे खुदा नबी नूरुल हुदा दिनो आहे खुदा असा के आसुनो नफा नफा मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा जिया महबूब पियो चवे खुदा करे मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा नात भी पढ़ियम कुरान भी पढ़ंदुस जो त सजण साईं जो मलंग मलंग जो मलंग जो कामिल मुर्शिद जो मलंग मलंग कंहिंखे चइबो आहे चरस पीअण वारे खे मलंग न चवंदा कयो भंग पीअण वारे खे मलंग न चवंदा कयो जेको पंहिंजे यार जो दीवानो हुजे यार मलंग उन्हनि खे चइबो आहे जी मुझा सोना हिकड़ो मलंग वेठो हो रस्ते में काथे वेठो हो सोने अली जो मलंग वेठो हो कंहिंजो सोने अली जो मलंग पहिरीं तोखे खोले ॿुधाए में त मता सोची त भंग पीअण वारे खे मलंग चइबो चरस वारे खे न मलंग उनखे चइबो आहे जेको अखियूं ॿूटे तॾहिं बि ख़्याल में यार हुजे जे अखियूं पटे त नज़र जे आॾो यार ई यार हुजे सोने अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो मलंग वेठो आहे पंहिंजे मौज में अली अली करे रहियो आहे अली अली करे रहियो आहे अली अली करे रहियो आहे एतिरे में हिकिड़ो वेचारो आयो आहे अचे ॾिठई जेॾी महिल सुणे अलीअ जो नालो ॿुधई हमराह जी तबियत ख़राब थी पई छा थियो तबियत ख़राब थी पई उन मलंग के जी गाल बुध छा थो चवी चवा तो अलील मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा जे इए न चो जे बाबा तू पंहिंजो रस्तड़ो वठ सा मलंगन के न झल मुंहिंजो वास्तो मुंहिंजे यार सां कहिड़ो आहे तुंहिंजो कोई वास्तो न आहे चवे तो इए न चवंदे चवे तो चवंदुसि ॻाल्हि ॿिनि आशिकनि जे विच में ज़िद में अचे वई हिकिड़ो चवे तो न चवंदे दुनिया जो आशिक हिकिड़ो शेर खुदा जो आशिक चवे तो जरूर चवंदुसि उन दुनिया जे आशिक चयसि तुंहिंजो अली सचो आहे मुंहिंजो अली सचो आहे मुंहिंजो अली सचो आहे जे चओ पंहिंजे अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे छा करे चओ पंहिंजे अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे हुन चयसि ॻाल्हि ॿुध न छेड़ मलंगनि खे पंहिंजो रस्तो वठ जे न या अली अली चवणु छॾे ॾे या चओ अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे ॿियो दफ़ो चयसि ॻाल्हि ॿुध मुंहिंजी बजर छॾ असां मलंगनि खे न छेड़ ॾिठई त हमरा को सफ़ा हू हुयो ज़िदी चई न चओ पंहिंजे अलीअ खे न त चओ अली मुश्किल कुशा
कोने जे बाड़िया कीअं चवंदुसि त कोन्हे शेर खुदा है मुश्किल कुशा है अलीउल मुर्तजा जी पो चओ उनखे त टंग भञे एॾो डंडो पियोसि भर में पासे में खणंदे बड़ाक जो कढाई त हमरा जे टंग कयो ठा जी निभागा टंग भञी छिरे जी निभागो मां न आहियां निभागा टंग तुंहिंजी भॻी आहे जी मूं तोखे चयो त अलीअ खे चयो जी ॻाल्हि ॿुध हज़रत अलीउल मुर्तजा शेर खुदा नंढा नंढा कम पंहिंजे मलंगनि खे ॾेई छॾींदो आहे त जेके कामिल हूंदा आहिनि उहे पंहिंजे ग़ुलामनि